मुझा साईं जेको मूं कुछ पॉइंट्स लिखियो हिते जेको वेठो आहियां उन हिसाब सां ॻाल्हायां थो। मुंहिंजो ख़्याल आहे त जेको साईं ॻाल्हि कई उन जो आउं सिंपल जेको थोरो जेको मूं सम्झी ॻाल्हि उहा ही आहे, आइदर यू गो थ्रू रूल ऑफ लॉ, आइदर जेका रूलिंग एलिट चाहे थी उहो असांजी हिस्ट्री जा थी चवे त टिल टुडे जेको रूलिंग एलिट चाहियो आहे उहो थियो। असीं उन जे रिज़ल्ट्स ते वेठा ॻाल्हायूं, एक्सिक्यूटेंट ते वेठा ॻाल्हायूं, उन सिम्पटम्स ते वेठा ॻाल्हायूं। These are the symptoms. We are not touch the core cause. So let me call it a spade is a spade. मुझो ये ख्याल है तो मसला तुम वो नहीं करे कभी तो नुकसान न मुखे न थे, मुझे बचन के न थे, मुझे पाड़े के न थे, मुझे जात वाले के न थे, मुझे कोठ। मुझो ख्याल है 73 साल काफी है जैमें यो समझी वजे तो नुकसान थी चुका आने कुछ को इन्हें का मथे कौन थी 47 में जेका असांजी कौम जी स्टेटस हो वापस जिन कौम में जेके माण्हू आया हुआ असी हाणे अचण वारनि जे स्टेटस ते थी रही जेके आया हुआ ऐं हाणे असी इहा तब्दीली आई है सब वी आर एट दैट लेवल। माण्हू निंड की था कनि असांजा हुकुमरान 60% below poverty they sumanda below poverty mana mani bavela kone how can sleep establishment is साईं वजात कई रसूल साहब जनरल साहबान सियासतदान साहबान ब्यूरोक्रेट साहबान टेक्नोक्रेट साहबान सेठ साहबान जमींदार वड़ा साहबान मीडिया जा साहबान ये सब साहबान हैं। उन्हें जो सिंपल मिसाल ताके ॾियां थो this is my humble questioning that I want that this house should say हाणे गुंजाइश कोन्हे सही के सही गलत के गलत चई छॾिजे जेको तीर हुननि हणणो हो हणी छॾियो। Let it say answerable to our society, answerable घट में घट आऊं ही समझा my generation is failed to our young generation। असां फेल कयो असां फेल कयो असां पॉलिटिकल लीडरशिप असां जे वडन फेल कयो यू आर सर्चिंग इट असांजी जनरेशन प्ले रोल कोन कयो जेको शमसुद्दीन साहब चयो सरकारी 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 दिस दैट हैपन असां रोल प्ले कोन कयो। ही जेका असांजी जनरेशन आहे इन में आउं होपफुल आहियां ये असांजो बैगेज कोन पिया खणनि ये ओपन आहिनि तंहिं करे हिननि में मूंखे होप आहे। सो लेट्स से आउं थो चवां टुडे किंग इज नेकेड। साईं is simple हर कम करीबा खुले आप में या मजबूरी जी हालत मुझो ख्याल है वो जाफर वाली कहानी है बगड़ आयो यो 70 साल पूरो हो हाने बगड़ वाकई अची चुको आहे ऐं हाने के मजे को तो हाने माण्हू नथा मञनि पर मुझो ख्याल है स्टेट ता इहा पोजीशन अची वई है जो बगड़ अची चुको आहे तंहिं करे जेके संभालींदड़ माण्हू आहिनि उन्हनि सभु शयूं पंहिंजे हथ में खयूं आहिनि ऐं इहो आख़िरी चॉइस आहे हिन खां पोइ हुननि वटि का शइ कोन्हे। इकनॉमिकल रस्तो हुननि वठी छॾियो डॉक्टर साहब उथी वियो तंहिं करे आउं कोन थो चवां डॉक्टर शरद साहब जो पार्ट इकनॉमिक काउंसिल जो पार्ट हो हुननि वटि ऑप्शन हुआ छा ऑप्शन हुआ टू चेंज द कोर्स ऑफ इकोनॉमी और टू फॉलो द पाथ हुननि फॉलो द पाथ कयो वापस IMF वापस टैक्सेशन वापस सख्ती सो दे फॉलो द पाथ। ॿियो हाउ आई से कि की शइ आहे व्यू जेको आउं चवां कि फॉरेन पॉलिसी असांजी अॻे हुई होम साफ पॉलिसी असांजी हुई हाणे इकोनॉमी में असांजी हुई लोकल बॉडी में असांजी इलेक्शन में असांजी सभु असांजी हाणे सभु कम असीं था कयूं इज इट पॉसिबल नो वे हाणे इहो ढको सॼो ख़तमु थी हाणे माण्हू सिधा सिधा ॾिसनि पिया कुर्सियूं सभु साम्हूं पयूं एवरीबडी इज टॉकिंग छो पिया कनि इहे हुननि खे ख़बर आहे स्टेक्स आर हाई या आहियूं या कोन्हे वजह आई एम टेलिंग यू वन हिकिड़ी हुजनि ख्वाहिशूं ऐं चाहीबो आहे हिकिड़ी हुजनि हालतूं माण्हू खे मजबूर कंदियूं आहिनि क़ौमुनि खे बि कंदियूं आहिनि खानदाननि खे बि कंदियूं आहिनि मुल्कनि खे बि कंदियूं आहिनि
मुझो ख्याल है त हालतूं अची वयूं आहिनि जंहिंमें असीं इहो चई सघूं साईं वारी ॻाल्हि त साईं रूलिंग एलिट इज रिस्पॉन्सिबल, सो नो मोर एक्सपेक्टेशंस फ्रॉम देम। मुतालबा में का कबा जेको इंसाफ वारो हुजे, जेको दिल हुजे, जेके दिल इंसान हुजे, जेका मुतालबो कबो, जेको धुर हुजे उन का मुतालबा कबो। सिंपल इज दैट। पंहिंजी पोखड़ी अचो साईं कोटा सिस्टम दे। कोटा सिस्टम इज क्लियर, कंफ्यूजन है फेडरल गवर्नमेंट जो, प्रोविंशियल गवर्नमेंट जो। लेट इट फाइट फॉर द मुसले साईं जे स्टे दे पहलू। That is clear. Federation में ऐसी पहली fight बढ़ूं, be a party in it, just like we are party in the case, in Sindh we are party in the case. Province में we should clear this quota system, no more. हाँ, education बालन के पाराड़ी बचानी है, मैट्रिक तक पढ़ाना है कोच में, पाराड़ी कवर थी नहीं, आई बाकी open merit करो, let's see, छोड़ असानी young generation here जोर है। ये जो तमाम मिडिल क्लास बैठा है ये 70s का वो डेवलप थियो है। नाउ दे आर रिटायर्ड पीपल, देयर चिल्ड्रन आर ओके, उन सभी मानू परी फैमिली ठाई, प्रॉब्लम छा थियो, सोसाइटी ठाई कोन। दिस इज हाउ हाने सोसाइटी सा ठाई, हाने वो सोसाइटी सा के फेस पे करे, हाने जजीरा ठाया, जजीरा हलन कोन पिया, हाने सी परेशान है। मिडिल क्लास जो रोल हाने आहे, हमेशा चयो टीचर बाबा हो, हाने मिडिल क्लास काफी है। हाने एकड़ा भुखिया, एकड़ा मिडिल, एकड़ा मथे, हाने मिडिल सा प्रॉब्लम है वो हेठ में हो जाए। तो दिस इज हाउ हैव टू फाइट इट आउट टू स्टे देयर। पोइते वने ना ताके का मेहनत कोने करनी, वो बीणो है पाने बेल्ट पोइते नहीं। दिस इज हाउ आई एम टॉकिंग। वी हैव टू से असा के ओपिनियन रखण खपे। तंहिं करे मूंसा ही मसलो है, तंहिं करे आ हूं जो ही गैप है। पढ़ियल लिखियल माण्हू, टेक्नोक्रेट माण्हू, रुगो रड़ियूं, रुगो रोइण, मुतालबन सां कुछ कोन थींदो। लेट्स कंबाइन इट। We need all सब बेटा सब। उन्हें जे करे सिंध विजन में आया सिंध विजन जो थिंक टैंक जो पेरियो प्रोसेस इज कंटिन्यूअस और गुड। हिन खां अॻियां प्रोसेस है असी सब माण्हू फिरी सिरी आया आहियूं, नालो नथो अचे सियासत न सियासत ऐं इहा बि मिथ हुई त सिंह माइन खे कोन था ॿधनि, ॿधी करे इहा मिथ बि थी पूरी। माइन जे नाले ते कारोबार करियो उहा बि थी पूरी। तंहिं करे अर्ज़ इहो है त असां इन पोजीशंस ते अची विया आहियूं। तंहिं करे लेट्स डू इट। जिन माण्हुनि जो पंहिंजो हाणे मसइलो तूं छॾियो, जेको माण्हू पॉलिटिकल रोल प्ले करियो न त ही वेठा ऐं ही ह्यूमन कोन। दिस इज माय बिलीफ। आउं उथियो वेठो आहियां, हिकिड़ो माण्हू आहे, आउं हुनखे चवां थो, नालो वठां 20 years 20 30 years आउं चवां 90 खां गंद वधियो आहे। असां जो औलाद जो बेहतर थियो है वो 90 जी जनरेशन है। इट मींस दे आर यंग। असी उन्हनि सां पुठियां पिया हलूं। दे आर यंग। उहे असां खां अॻिते आहिनि। उहे तालीम में अची विया, उहे पढ़ी विया, उन दुनिया जो आहे अॼु जो इंटरेक्शन आहे उहो आहे। तंहिं करे दे वांट आंसर्स फ्रॉम अस। ही सीन में मारदी कोन हलंदी। आंसर्स ऐं ॿुधायां पॉलिटिकल आंसर्स आहिनि। यूरोप ॾे भई, लेट्स फॉलो। अॼु यूरोप में छा थियो? मिसाल तौर असांजा पॉलिटिशियंस, असांजा ब्यूरोक्रेट, असांजा टेक्नोक्रेट, असांजा जेके सभु इदारा जेको साईं सिलेबस ॿुधाई उहे सभु फेल थिया। रिज़ल्ट अॼु आहे जो 2022 जून में असां ते 6.7 बिलियन चाइना जो कर्ज है, 2.7 जी किस्त असांजी IMF जी है। वी डोंट हैव अ सिंगल पेनी। तव्हां ॾिसंदो इन महीने खां अञा बजट शुरू थी है, पघार माण्हुनि खे कोन मिलंदा। फॉर एग्जांपल साईं वारनि ॿुधायो 70 इयर्स में 2 प्रोग्राम हुआ। हिकिड़ी डेमोक्रेसी हुई, हिकिड़ी साईं बीडी हुई। उहा रांदि हुई। मार्शल वारा बीडी कराईंदा हुआ, हू डेमोक्रेसी कराईंदा हुआ। व्हाट इज डेमोक्रेसी? आई ऑलवेज कॉल इट, आउं स्पेलिंग तो ॿुधायां। हिन डेमोक्रेसी खां डेमोक्रेसी कोन थो चओ, आउं हिनखे चवंदो क्लेप्टोक्रेसी। KELPTOCRCY क्लेप्टोक्रेसी। क्लेप्टोक्रेसी डेफिनेशन गूगल करियो। ये जेके फेसबुक ते हमरा ॾिसण पिया, तव्हांखे आंसर मिली वेंदो त असांजो हुकुमरान केरु आहे। अच्छे अंग्रेज लतड़ी रांदि टोड़े छॾी। हाणे स्कॉटलैंड जो इशू है, आयरलैंड जो इशू है, अंग्रेज अकेलो है, उनके समझ में ॻाल्हि कोन पई। डिस्कनेक्ट थी वियो। ओके सर, डिस्कनेक्ट थी वियो।
होड़ा ट्रंप ता ॾिसो एस्टेब्लिशमेंट जी कैंडिडेट हुई हिलरी क्लिंटन अच्छे अमेरिका जे लतणी रांग जोड़े गई जोड़ी वेठो है आणू शयूं को एक्सपोज पियो करे आवर हीरो करया त ही प्रॉब्लम उन एंगल से आहे जे एंगल से असा के हाने न उठा ही सेंचुरी इफेक्ट है प्लीज अंडरस्टैंड दिस इज सेंचुरी इफेक्ट नौकरी वाले मानू ला पहली तारीख बिजनेसमैन एग्रीकल्चर ला साल जो साल होंदो है नफो नुकसान सियासत में डिकेड काउंट ना डहाको 90 जो डहाको 80 जो डहाको 70 जो डहाको पर हिकड़ी कॉमन जी तारीख में 75 साल 80 साल 100 साल जो हिसाब रखे उनमें कौम ठहंदियूं आहिनि ऐं पोइते बि ईंदियूं 100 साल तो मुंहिंजी नज़र में ही कॉमन जो हिसाब है ही सेंचुरी इफेक्ट है असां वटि जेको ऑप्शन बचो है डेमोक्रेसी तव्हां ॾिठी सॼी शइ ॾिठी ही टू वे हलनि था टू वे हलियो कोन एजुकेशन सां ई डिज़ाइन है असांखे मदरसा खोलणा हुआ असांखे फुट सोचणु खपे आहे छा जी एजुकेशन इज एज सिंपल एज दैट छा जी हेल्थ सरकार सब कम छड़े ना को पंहिंजी सिक्योरिटी ला हिकड़ो बड़ो जट जो पुट 15 मोबाइल खणियो थे बस ॿियो का कुछ कोन्हे सब टबर छड़े ना वो केयर कंदो असीं कंदो असीं जहिड़ा आहियूं मूंखे माण्हू था चवनि सरकार ही फैसला करे हेॾा चलो हुननि कया न बाबा आऊं जहिड़ो आहियां यार कराची वियो कीअं वियो हुयो सिंध वई कीअं वई हली कोन वई जहिड़ो असां आऊं जहिड़ो आहियां ही सभु माण्हू जहिड़ा आहियूं यार ओ हो करा भॼी वेंदा थोड़ा है ना सिंपल आंसर है मुंहिंजी नज़र में धरती ते मौजूद रहूं जिथे ॾे कॾहिं कॾहिं जुखाई कम अची वेंदी आहे तव्हां हैरान थींदो तव्हां ख़बर आहे वॾे में वॾा 2 इंपोर्ट बिल छा आहिनि एग्रीकल्चर कंट्री है साईं डॉक्टर साहब वियो तव्हां ॻाल्हायो था एग्रीकल्चर कंट्री है 2 बिल इंपोर्ट बिल जिते असांजा डॉलर थो वञे 2 बिल व्हाट इज दैट फर्नेस LNG gases we have a hydro no hydro the kam kon ko ikdo yo sai pulses dalu budi kone maru dalu sikran da para bade mein bado se third item hai dalu second item hai edible oil o tel jo khaunda par tariu da pakoda ये तुरियो ये सूरज ये सब पोखियो था ये असांजा वडे में वडा इंपोर्ट बिलियन साईं ओके दिस इज हाउ आई एम टेलिंग यू आई एम एंटरप्रेन्योर आई एम अ फार्मर आई एम अ वेल विशर ऑफ सिंध आई डू माय प्ले आऊं पंहिंजो रोल प्ले थो करियां मूं हिकिड़ो साल अॻु बि कयो माण्हुनि जो मिथ हुई त करोड़ रुपया इलेक्शन में खपनि कोन खपनि माण्हुनि खे मिथ हुई मिडिल क्लास कोन बींदो माफ़ी कंदो कोन बीठा माण्हू बीह रहिया 27 तारीख़ ताईं बीह रहिया इलेक्शन करे विया हाणे उनजी बीडी जी टाइम तैयार आहे माण्हुनि जी मिथ हुई त जाम बस इहो माण्हू बींदा कोन पछाड़ी टीम कोन ठही वई माण्हू बींदा कोन मुतफ़िक़ कोन थींदा बीह रहिया आऊं चवां थो हाणे बि वन शुड गो टू द अडॉप्ट द मॉडल ऑफ यूरोप हुननि हाणे छा कयो आहे हाणे हुननि नंढनि शहरनि मां माण्हुनि पाण मां इंजीनियर डॉक्टर दुकानदार रिटायर जज पाण मां टाउन ऐं सिटी जा मेयर ऐं शेरिफ इलेक्ट कया सॼी यूरोप अर्ज़ रुगो ही है दिस इज हाउ वी हैव अ मॉडल आऊं वो हेतिरो थो चवां वी हैव अ मॉडल वी जस्ट टेक इट राइट वी जस्ट डू इट एवरीबडी प्लेज पार्ट एज मच ही कैन सिंपल हू ठीक खे ठीक चई सघे थो ग़लत खे ग़लत चई सघे थो टेली एजुकेशन डॉक्टर सुमार खोसे जो स्कूल ॾिसो हिकिड़ो माण्हू अॼु को 2000 तो दे को 5000 तो दे 3 ॿारनि मां 450 ॿार उते स्कूल में लंच था खाइनि सिर्फ हिकिड़े माण्हू जो तसवर कयो त मूंखे तालीम अॻिते कयो ऐं हिननि ॿारनि खे अॻिते करिया वन मैन मॉडल इज देयर साईं शम्स जो मॉडल इज देयर ही जेके एग्रीमेंट्स आहिनि न वॾनि कंपनियुनि जा ऑलरेडी मौजूद अथव CSR जा उन इलाइक़े में डेवलपमेंट करणी है रखियूं थियनि ओके सो दिस इज हाउ आई एम सेइंग डू इट पॉलिटिक्स do it things I am simply saying king is naked let me say it answer lies to the politics anybody can do politics zaruri kone nara hano jhanda hano kuch na karyo agar tama as a think tank ta panjo contribution kare sako tha tama likhi sako tha tama guide kare sako tha issues ke summarize kare sako tha ai wo public kare sakye thi and let the give young generation ahead
First, we should have human. ਅਸੀਂ human ਕਿਉਂ? ਉਹ ਅਸੀਂ ਸਭ ਚੀਜ਼ਾਂ। Thank you.